पानी मुबारक हलियो पे जिब्रील अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह दे ते कल्बी थे फरमाया त इहो कलमो जेको तो पढ़ो 60 सालन जो काफिर हुजे मंदिर में रहण वारो महल में रहण वारो बुत खाने में रहण वारो बुतन जे अॻियां झुकण वारो जे सच्ची दिल सां हिकिड़ो भेरो भी कलमो पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हिक भेरे कलमे पढ़ण सां 60 सालन जे काफिर जा कुफर अल्लाह माफ़ फरमाईंदो कत्ल भी गुनाह आहे न्याय के कत्ल करण भी गुनाह लेकिन वो जाहिलियत जे ज़माने में थियो शिरक कुफर जे गुनाह का घट गुनाह पर जॾहिं तू ताइब थियो तौबा करे आयो सच्ची दिल सां अल्लाह रसूल दे रुजू कयो अथई कलमो सच्ची दिल सां पढ़ियो अथई अॻियां सब गुनाह अल्लाह तोखे माफ़ करे छॾिया अब वो कलमो में तॾहिं मिलियो जॾहिं मदीने वारो आयो चओ वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह चयो अजजान मोहम्मद जाओ अजजान मोहम्मद जाओ सखी शाह अरब मंझे आयो शहर मके में शादियों थियो वाह वाह मुबारक बादियों थियो बड़े आवाज़ सां मुबारक सुभान अल्लाह शहर मके में शादियों थियो वाह वाह मुबारक सारे आलम के दादू थो गुलामी हो रहम जो वसाया अजजान मोहम्मद जाओ सखी शाह अरब मंझे आयो अजजान जेको हुजूर जे मिलाद ते खुशा बड़े आवाज़ सां सुभान अल्लाह मिलाद सरकार जो मक्के में थियो चओ सुभान अल्लाह माण्हू न्याणियुनि ते गुस्सा कंदा हा इमाम कुस्तलानी लिखियो जंहिं साल मुस्तफा जो मिलाद थियो उन साल अल्लाह तबारक व तआला सभिनी खे पुट जी औलाद अता फरमाई ऐं जे घर में न्याणी कान ॼाई इन जे करे त न्याणियुनि जे ॼमण जे करे हुननि जे घर में अफ़सोस थींदा तकलीफ़ूं थींदियूं अल्लाह फरमायो माहौल ख़ुशीअ जो महबूब जे आमद जे ख़ुशीअ में मां दुनिया जे अंदरि कंहिंजे बि घर में कम ॾिसण नथो चाहियां सभिनी खे पुत्र अता फरमाया थो ताकि सभिनी जे घरनि में मुस्तफा जे मिलाद जे करे ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजनि